काश न्यूज़ सां गॾु मां आहियां नादर हुसैन चांडियो। नाज़रीन, असीं महिल बीठा आहियूं मेहर कपोल जी वाह जी कड़ ते, जिथे काफ़ी अर्ज़े खां अॻु में 3 साल अॻु में हिते ड्राई थी हुई। ड्राई जेकी 16 या 15 फुट हुई, उहा ड्राई मुकमल थी वई। उनखां बाद में ही जेके जॻहियूं मुंहिंजे पोयां ठहियल आहिनि, इहे जॻहियूं उते बि ठहियल हुयूं। इन्हनि खे जेको सुप्रीम कोर्ट जी हुकूमत ते छॾियो वियो हो त इहे अध दख़ली में न आहिनि, ककोलवाह जी कड़ ते न आहिनि। उन बावजूद बि हितां जा जेके बाअसर माण्हू आहिनि, हिते जेके हिन घर में वेठा आहिनि, हीअ ग़रीब माण्हू हे क़ुर खणी ऐं रोड ते निकिरी आया आहिनि त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे हितां लॾाइण जे लाइ पैसा पिया ॾिना वञनि त जीअं असां खां पैसा वठी ऐं हिते असां दुकान खोलियूं। संदसि हिननि जो चवणु आहे त असां ॿियो को बि असांखे वाह कोन्हे, असांखे को प्लाट जी टुकड़ी बि कोन्हे जिथे वञी असां पंहिंजो घरु अॾींदासीं या जिथे पंहिंजी अॾावत कंदासीं। अचो त वठूं था अमा का न्यूज़। अब असांखे चवनि था तव्हां उथो असां दुकान ठाहियूं। ऐं क़ुर जे सदके हिकिड़ो रफ़ीक ब्रोई, रमज़ान ब्रोई, उनजो पुटु आहे रफ़ीक। हिकिड़ो जबार, उहो बि ब्रोई असांजो पंहिंजो, हिनखे लालच दुरे। हिकिड़ो पांवर, हिकिड़ो मीर बरा समरू नालो अथसि। ऐं हाणे कल्ह न टियों राति पांवर आयो, मुंहिंजे पैसा 50,000 खणी आयो, चुप चुप करे त उथी। मां चयमि 50,000 में हाणे प्लाटूं मां वठंदमि। मां ग़रीब, मुंहिंजो नुंहुं राति ॼम कयो आहे, नंढड़ो ॿार आहे, असांजो घर ड्राइंग था नंढड़ा गर्मी में काॾे वेंदासीं। पुलिस आई आहे, चए था ड्राओ, उहो वठी आहे त लालच ॾिना पुलिस खे। हा, पुलिस खां अॻ में पाण आया असां विड़िया, हाणे पुलिस मोकिलिया। जबार रफ़ी पंहिंजो जाइन खे बि उन्हनि कागर कोन्हे, एग्रीमेंट न आहे थियल। ख़ुदा में आहे कोर्ट अपील थो कयां, अचे हिननि जा जागुनि जा कागरूं ॾिसी। महिरबानी। इन्हनि जो चवणु आहे असां आला इदारनि खे अपील था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे।